बटियाड़ी तालके जी यूनियन काउंसिल फकीरनू होथियाणी में वाक़े काज़ियाबाद कॉलोनी खंडू स्टॉप के रहवासिन जा मसला हल न थिया। रहवासिन पारां मसला हल न थियण जी सूरत में एहतजाजन तौर मखदूम हाउस अॻियां ऐं काज़ी हाउस हाला पुराणा अॻियां अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा इंसाफ़ जी घुर। ॻोठाणनि वकील बागड़ी, ख़ालिद हुसैन सोलंकी, ठारू खान खोसो, ख़ादिम हुसैन सोलंकी, सेवलियू भील, चंदर बोलाखी बागड़ी ऐं ॿियनि एहतजाज कंदड़ ॻोठाणनि चयो त कुझु साल पहिरीं असां हाला पुराणा जे रहवासी काज़ी शौकत अली कुरैशी पंहिंजे मैनेजर हुसैन बख्श लाखो जी मार्फत सां हिते खंडू स्टॉप ते काज़ियाबाद कॉलोनी जे नाले सां प्लॉटिंग कई। हितां जे रहंदड़ गरीब मिसकीन माण्हुनि पंहिंजो माल सोन विकिणी काज़ी शौकत, उन जे पुट काज़ी अरसलान ऐं उन्हनि जे मैनेजर हुसैन बख्श लाखे खे पैसा ॾिना। काज़ी शौकत, काज़ी अरसलान ऐं उन्हनि जे मैनेजर हुसैन बख्श लाखो कॉलोनी जे रहंदड़ माण्हुनि खां लखें रुपया वरिता आहिनि, जिन जी लिखत पिणु असां वटि आहे। पर चंद माण्हुनि खे प्लाट मालिकनि रजिस्ट्री खातो ॾिनो आहे, बाक़ी माण्हुनि खे रजिस्ट्री करे ॾियण खां इनकारी आहिनि। ग़रीब माण्हुनि सां करोड़ रुपयनि जो फ्रॉड कयो वियो आहे। असां मटियारी ज़िले इंतज़ामिया समेत सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त असांजा जाइज़ मसइला जल्द खां जल्द हल कया वञनि।